औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 2 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे मोहम्मद आरीचा में रहंदड़ भट्टी क़ौम जे ॿिनि पाड़नि जो शुजरो बयानु करणु। मोहम्मद इब्राहिम भट्टी गेरेले शहर मां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीचा में रहे। मोहम्मद इब्राहिम खे 2 पुट आहिनि, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद इसाक। मोहम्मद इस्माइल खे 4 पुट आहिनि, कमरुद्दीन, ज़ुल्फ़कार अली, हनीफ़ अली, मंसूर अली उर्फ़ सनी। कमरुद्दीन खे 1 पुट आहे, अहमद अली। ज़ुल्फ़कार अली खे 2 पुट आहिनि, मोहम्मद हसनैन अली। मोहम्मद इसाक खे 4 पुट आहिनि, बिलावल, जानी, आफ़ताब, महताब। बिलावल खे 1 पुट आहे, आदिल अली। ॿियो शुजरो आहे दुर मोहम्मद भट्टी जे नस्ल जो। दुर मोहम्मद भट्टी दरिया पार खां हालाई ॻोठ मां लॾे ॻोठ ख़ैर मोहम्मद आरीचा में अची रहाइश पज़ीर थियो। दुर मोहम्मद खे 2 पुट आहिनि, मोहम्मद क़ासिम, मोहम्मद बख्श। मोहम्मद क़ासिम खे 6 पुट आहिनि, मोहम्मद अली, अहमद अली, आसिफ अली, अमजद अली, हुसैन अली, मोहसिन अली। मोहम्मद अली खे 1 पुट आहे, फ़याज़ अली। आसिफ अली खे 2 पुट आहिनि, यासिर अली, नासिर अली। अमजद अली खे 4 पुट आहिनि, मुदस्सिर अली, मुज़म्मिल अली, अनीस अली, मुनीब अली। हुसैन अली खे 1 पुट आहे, मोहम्मद क़ासिम। जज़ाकल्लाह।